पखो हर घर में लॻल हूंदो आहे। जेके माण्हू एयर कूलर ऐं एसी ख़रीद नथा करे सघनि उहे गर्मियुनि में बि पखे मां ई कमु हलाईंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं असां सभिनी इहो नोट कयो हूंदो त सियारे में पखो बंदि थियण जे करे जॾहिं असां गर्मियुनि में पखो हलाईंदा आहियूं त उन जी रफ़्तार घटि हूंदी आहे। घणी गर्मीअ में पखो तेज़ न हलंदो आहे ऐं ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। इन मसइले जे करे गर्मियुनि में सुठी हवा नाहे मिली सघंदी। इन जा केतिरा ई सबब थी सघनि था। उन्हनि मां हिकु सबब पखे जा पर आहिनि जिन ते धूड़ ॼमी वेंदी आहे ऐं पखे मां पैदा थींदड़ हवा जी गर्दिश मुतासिर थींदी आहे। पखे जा पर साफ़ करण खां अॻु पखे खे बंदि करणु न विसारियो। पखे खे बंदि करण बाद पखे जे परनि खे ख़ुश्क कपिड़े ऐं पोइ आले कपिड़े सां साफ़ करियो। जेकॾहिं अव्हां पहिरियां आलो कपिड़ो इस्तेमालु कंदा त धूड़ चिंबड़ी वेंदी ऐं पखो सही नमूने साफ़ न थी सघंदो। जेकॾहिं इहो तरीक़ो कमु न अचे त पखे जी रफ़्तार वधाइण लाइ कैपेसिटर बि कमु ईंदा आहिनि। आमतौर ते कैपेसिटर 70 खां 80 रुपयनि जो मिलंदो आहे। इन लाइ अव्हां खे घर में कंहिं टेक्नीशियन खे घुराइणो पवंदो ऐं उन खां कैपेसिटर खे तब्दील कराइणो पवंदो। इहो कमु घणो ॾुखियो बि न आहे। जेकॾहिं अव्हां खे पखे जी फिटिंग बाबति ॼाण आहे त अव्हां पाण बि कैपेसिटर तब्दील करे सघो था। जेकॾहिं अव्हां जे पखे में 2.5 जो कैपेसिटर आहे त जांच जूच करण बाद उन में 3.5 जो कैपेसिटर लॻायो। कैपेसिटर मटाइण खां अॻु कैपेसिटर जूं तारूं ऐं उन जी जाइ नोट करे वठो ऐं साॻी जाइ ऐं तारुनि में लॻायो। इन्हनि ॿिन्ही अमलनि सां अव्हां जे पखे जी रफ़्तार तेज़ थी वेंदी।